अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। सभ खां पहिरियां तव्हांखे रमज़ान मुबारक। सिंधी भाइरो, अॼुकल्ह चवनि मां पंजो शख़्स अहिड़ो हूंदो आहे जंहिंजो वज़न ज़्यादा हूंदो आहे या पेट ढिढ निकितल हूंदो अथसि। हिन वीडियो जो टाइटल आहे वज़न घटाइण जा तरीक़ा। असांजी कोशिशि आहे तव्हांखे सिंधी इन्फो चैनल ते हर क़िस्म जी मालूमात ॾींदा हलूं, पोइ चाहे उहा दुनिया जी मालूमात हुजे, सिंध जी मालूमात हुजे या हेल्थ टिप्स हुजनि। हिन वीडियो में तव्हांखे वज़न घटाइण जा कुझु तरीक़ा ॿुधाईंदासीं, लेकिन उन खां अॻु जेकॾहिं तव्हां चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था वज़न घटाइण जा तरीक़ा। पहिरियों तरीक़ो हीअ आहे त तव्हां प्रोटीन वारियूं चीज़ां ज़्यादा इस्तेमालु करियो, जीअं गोश्त, मच्छी, दालियूं ऐं अंडा। प्रोटीन में फैट न हूंदा आहिनि, जंहिंजी मदद सां तव्हां पंहिंजो पेट घटाए सघो था या वज़न घटाए सघो था। जेकॾहिं तव्हां प्रोटीन इस्तेमालु नथा कयो त पोइ ज़्यादा मिठो बि इस्तेमालु न कयो, जीअं ज़्यादा मिठी चांहि, मिठाइयूं वग़ैरह या कोल्ड ड्रिंक्स। इन्हनि जे ज़्यादा इस्तेमाल सां तव्हांजो पेट ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं वज़न बि ज़्यादा थींदो। फ्रूट जूस इस्तेमालु करण सां बि वज़न ज़्यादा थींदो आहे। दोस्तो, निंड मुकमल करियो। यकीनन निंड में सुकून आहे। जेकॾहिं तव्हांखे ख़बर पए त निंड मुकमल करण सां वज़न घटिबो आहे या गैर ज़रूरी वज़न घटिबो आहे, तव्हां वधीक सुकून जी निंड कंदा। रिसर्च मां साबित थियो आहे त निंड मुकमल करण सां गैर ज़रूरी वज़न घटिबो आहे ऐं पेट बि ॿाहिरि न निकिरंदो आहे। दोस्तो, रोज़ानो वर्ज़िश करियो। का अहिड़ी चीज़ खणंदा रहो जेका वज़नी हुजे। जेकॾहिं तव्हां वर्ज़िश नथा करे सघो, पोइ वॉक ज़्यादा कयो। वॉक करण सां तव्हांजो मूड बि फ्रेश थी वेंदो ऐं वज़न घटाइण ऐं पेट घटाइण में बि मदद मिलंदी। पंहिंजो पाण खे ख़ुशि रखण जी कोशिशि करियो। स्ट्रेस में रहण वारनि जो बि वज़न वधी थो वञे। दोस्तो, ग्रीन टी तव्हां ॾिठी हूंदी, जेका पठाण बि अक्सर वेचींदा रहंदा आहिनि ऐं इन जी पती बि तव्हांखे मार्केट में मिली वेंदी। ग्रीन टी बहितरीनु इलाजु आहे पेट हल्को करण जो। सिंधी भाइरो, आख़िरी तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रोज़ा रखण सां पेट बि हल्को थींदो आहे ऐं वज़न बि घटिबो आहे। सिंधी भाइरो, असांजे चैनल खे तव्हांजी सपोर्ट जी सख़्तु ज़रूरत आहे। हिकु त यूट्यूब ते चैनल सिंधी आहिनि कोन, जेके आहिनि बि त तमामु थोरा आहिनि जिन खे तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां सपोर्ट कंदव असांजी, त असां रोज़ानो दिलचस्प मालूमात तव्हांखे ॾींदा रहंदासीं, उहो बि पंहिंजी ॿोली सिंधी में। हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।